इस्लामाबाद सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी CPPA बिजली महांगी करण जे लाइ दरख़्वास्त नेपरा खे जमा कराए छॾी आहे, जंहिं जे तहत हिकु महीने जे लाइ बिजली ₹5 फ़ी यूनिट महांगी थियण जो इम्कान आहे। इज़ाफ़ो फ़ेबरवरी जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में घुरियो वियो आहे। दरख़्वास्त मंज़ूर थियण ते सार्फ़िन मथां ₹40 अरब खां वधीक जो भार पवंदो। CPPA जी दरख़्वास्त मूजिबि फ़ेबरवरी में 6 अरब 87 करोड़ 60 लख बिजली जा यूनिट विकिरो थिया, जंहिंमें पाणीअ सां 24.77 सैकड़ो बिजली पैदा कई वई। फ़ेबरवरी में मुक़ामी कोयले सां 13.94 सैकड़ो ऐं दरामदी कोयले मां 1.89 सैकड़ो बिजली पैदा कई वई। मुक़ामी गैस मां 11.4 ऐं दरामदी LNG मां 20.33 सैकड़ो बिजली पैदा कई वई, जॾहिं त ॿारण जे तेल मां 23.29 सैकड़ो बिजली पैदा कई वई। CPPA जी दरख़्वास्त ते नेपरा 28 मार्च ते ॿुधणी कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।